त उहो ई अहसासु थिए थो त इन में चवण में जेतिरी ॻाल्हि मूंखे सम्झ में आई आहे उहो इहो ई आहे त एॾी त सख़्तु क़िस्म जी हुते ग़ुर्बत आहे। छो त मां हिकिड़ी ॿी मीडिया ते ॾिठी, हिकिड़ी ॿी जेकी छोकिरी जेकी छॾे आई, उन जो इंटरव्यू में ॾिठा पियो त उन्हनि वीचारनि वटि भई जेकी लेटी पई उहा लिटरली पट ते लेटी पई, माना उन्हनि वटि खट बि कोन्हे। माना एॾी एक्सट्रीम क़िस्म जी ग़ुर्बत त असांखे सम्झ में जेके असां शहरनि में माण्हू रहनि था सिंध जा, उन्हनि खे इहा ॻाल्हि लॻे थो अहसासु ई कोन्हे त एॾी ग़ुर्बत आहे जो माण्हू खट बि नथा वठी सघनि अहिड़े कुझु आहिनि त। बिल्कुलु तव्हां त इहो था चओ, घरनि जूं छतूं किरियल हुयूं ऐं कचा घर हा सफ़ा, ऐं जीअं सिंधीअ में पाण चवंदा आहियूं लोढ़ा ॾिनल हूंदा आहिनि, सिर्फ़ु उहे ॾिनल आहे। ऐं घरनि में औरतुनि वटि जेको आहे, तव्हां मूंखे ॿुधायो, अगरि हुते बनी ॿारे ते बि वञनि थियूं त हुननि खे सॼे ॾींहं में फुटियूं चूंडण या जेको बि फील्ड आहे, एग्रीकल्चर फील्ड जो आहे, त 200 खां 250 मिलंदा आहिनि। सुबुह जो 10 बजे खां 9 बजे खां वञनि थियूं, शाम जे 5 धारे। उन मां 2 छोकिरियूं जेकी हुयूं आयूं हुयूं, हिकिड़ी उन ॾींहुं सां इतफ़ाक़ सां फ्लड वारो दौर बि हलियो पिए, ऐं ज़ाहिर आहे अहिड़ा असांजा जेके परॾे मुल्क में काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजी सिंध लाइ हिकिड़ो सुठो दिलि में रखनि था ऐं उन्हनि जी मदद बि करणु चाहिनि था। ऐं पोइ अहिड़ा माण्हू ॻोल्हींदा आहिनि जेके वाक़ई सिंसियर हुजनि, जेके वाक़ई उन्हनि जूं शयूं पहुचाइण सघनि। त ईअं मूंसां बि थियो हो। इलाही साणनि माण्हुनि मूंखे जॾहिं मीडिया ते वीडियो हली हुई ऐं उन में जेको आहे हालात ॾेखारिया विया हुआ उन ॻोठ जा, त उन खां पोइ जेको आहे किन मूंसां राब्तो कयो त आउं उन्हनि जे लाइ काफ़ी सारी शयूं खणी बि वई हुईसि ऐं उते डिस्ट्रीब्यूट बि कयूं। न सिर्फ़ु उन में पोइ कपिड़ा बि हा, ॿियूं ज़रूरत जूं शयूं बि हो। त ज़ाहिर आहे जॾहिं माण्हू कमु करणु वेंदो आहे त माण्हू जुड़ंदो वेंदो आहे, ॿिया माण्हू बि जुड़ंदा वेंदा आहिनि। त असां जेको आहे उते टेंट तक बि ॾिना हुआ, छो जो उन्हनि वटि छितूं न हुयूं मथे ते ऐं उस में वेठल आहे ॾाढो। त इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो वाह, त उते गुरबत केतिरी आहे। सही। त हाणे अॻे वधूं था आदि।